ते हर हंधि चवनि पिया त घर में न रखो धारे खे घर में न ॾियो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। लेकिन घर में यारी या फरे वारी विस्की वारी ऐं पंहिंजो चर्स वारी यारी आहे न, घणो करे अहिड़ो उहो ॿुड़नि था, इहे चर्स जी बाइट थियनि था। ऐं अॼुकल्ह त फेसबुक वारा दोस्त बि हिक ॿिए सां मोहबत प्यार मोहबतनि था, पोइ अचनि था ऐं उहे फेसबुक वारा दोस्त बि ॻाल्हि निकिरनि था। कंहिंखे केरु सचो आहे, मां सां ॻाल्हाए रहियो आहियां, छा मां ख़बर आहे त मां सचो आहियां कूड़ो आहियां, उहो मुंहिंजी देरि ते डिपेंड करे थो। असांजे एतबार करणु कंहिंखे ज़रूरी आहे, चाहे पंहिंजी धीउ हुजे या पंहिंजी भेण हुजे, चाहे पंहिंजो भाउ हुजे या पंहिंजी घरवारी हुजे या पंहिंजो भाउ हुजे या पंहिंजो पुटु हुजे या केरु हुजे। एतमाद लाज़मी हुअणु खपे। उन खां उन्हनि जी सिखिया बचपन खां जेका पंहिंजो औलाद आहे, बचपन खां ई सुठे नमूने कयोसि, सुठे दोस्तनि सां रहंदोसि, ॿारनि सां रहंदो, सुठे पाड़े में रहो, त उहो कॾहिं ग़लति नथो थी सघे ऐं कॾहिं ग़लति वञी नथो सघे। लेकिन हिकिड़ो घर चवंदा आहिनि त मच्छी, हिकिड़ी मच्छी तलाउ खे गंदो कंदी आहे, लेकिन हिकिड़ो गंदो घर या गंदो दोस्त सभिनी दोस्तनि जो बेड़ो ॿुड़ंदो आहे, सॼे घर जी सत्यानाश कंदो आहे ऐं उन घर ठाहे बचाए नथा सघूं। त दोस्तो, सभ खां पहिरीं असांखे पंहिंजे औलाद जी परवरिश सुठे माहौल में करणी आहे, सुठे अख़लाक़ में करणी आहे, सुठे ॿारनि सां रहण कनि, वॾनि सां रहनि, सुठियूं ॻाल्हियूं ॿुधनि। पर अॼुकल्ह छा ॿुधां सुठियूं ॻाल्हियूं फेसबुक ते छो त लानत। अॼु मूंखे पोस्ट कई आहे न त असां पाकिस्तानी उहो आहियूं जो अमीर आहियूं जो पंहिंजी जेको लानत आहे न, उहो लख लख रुपया ॾींदा आहियूं, आहे न उहा ॻाल्हि। दोस्त खे हिकिड़े चयूं यार अञा अकुलमंद दोस्त खां कचारे करण सां 1 महीने जा किताब पढ़ण खां बहितर आहे। दोस्त खे चयमि मां कहिड़ी वेठो आहियां न, अॼु हाणे अची वियो आहियां, हुन सां थी ॻाल्हायो, छा हाल आहे, ख़ुशि आहे। ऐं भॻवानु ॿुधंदो आहे, कंहिंजो जल्दी कंहिंजो देरि सां, पर कंहिंजो आवाज़ ॿुधण लाइ बार बार आवाज़ ॿुधंदो आहे, मूंखे बार बार सताईंदो आहे, मूंखे बार बार तकलीफ़ ॾींदो आहे, ताकी भॻवान खे पंहिंजो आवाज़, उन शख़्स जो आवाज़, उन हस्ती जो आवाज़ मिठो लॻंदो आहे, बहितरीनु लॻंदो आहे। उन करे हू थोरो घणो खिड़ी थो वञे त उनखे वरी दुख थो ॾिए, ताकी उहो उन बुराई जे पासे खां बचे ऐं वरी हू दुआ करे ऐं मां उनजो आवाज़ ॿुधां। दुख ॾिसी परेशान बि न थी वियो ऐं सुख ॾिसी ख़ुशि बि न थी वियो। ख़ुशियूं सुख दुख हिते हिकिड़ी अचण वारी शइ आहे, अचण वञण वारी शइ आहे, जॾहिं वटि ख़ुशी अची वई आहे ईअं न बसि कोन था, दुख दरवाज़े वटि बीठा आहिनि, पोइ हाणे इंतज़ार में आहिनि कॾहिं हीअ ग़लती करे त सुख खे धिका ॾेई ॿाहिरि कढां ऐं आउं हुनजे घर में गिरी वञा ऐं पोइ हुन सां वेदन करियां, हुन सां हालतूं करियां, उहो दुनिया बि ॾिसंदी ऐं अवां बि ॾिसंदा। दोस्तो एतिरो ई कमु मुंहिंजो, वधीक वरी कंहिं नेक्स्ट टाइम ते मिलंदासीं, कचारी कंदासीं। बेड़ा ई पार।